बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पए। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। तव्हांजी ज़िंदगी में कुझु अहिड़ा लम्हा ईंदा आहिनि जो तव्हां सफ़ा अकेला थी वेंदा आहियो। हुजूम हूंदो आहे पर पाण खे तन्हा महसूसु कंदा आहियो। कंहिं बि रिश्ते खे पंहिंजो साथी न सम्झंदा आहियो। अहिड़ो ई हिकिड़ो ज़बरदस्त मौज़ू आहे ऐं मुंहिंजो अॼोको ई वीडियो तव्हांजी तमामु घणी रहनुमाई कंदो ऐं इंशाअल्लाह तव्हां अगरि अमल कयो त तव्हां तमामु घणे फ़ाइदे में वेंदव। ॿुधायो, शींहं ऐं कुते में छा फ़र्क़ु आहे? आहिनि त ॿई जानवर, पर इन में फ़र्क़ु छा आहे उहो ॿुधायां थो। जंगल में ॿ शींहं हुया, हिकु नंढो भाउ हुयो, ॿियो वॾो भाउ हुयो। वॾो भाउ जेको हुयो त उहो कमज़ोर हुयो, कुराड़ो हो, कंहिं सबबु ज़ख़्मी थियो हुयो। उहो हलण फिरण खां लाचार हुयो। ऐं नंढो भाउ जेको हुयो त वॾो शिकारी हुयो, होशियारु हुयो ऐं शिकार करे अची पंहिंजे भाउ सां गॾु वेही शिकार खाईंदो हो। जंगल जा सभु जानवर जेके आहिनि न, उहे हिननि खां ख़ौफ़ज़दा हूंदा हुआ त हाणे हिन शींहनि मां असां जिंदु कीअं छॾायूं। हे त सॼे इलाइक़े में हर ॻाल्हि में, हर हक़ीक़त में असांजो शिकार बि कनि था, असांखे पोइते बि कयूं वेठा आहिनि। ॿिया जंगल जा ॿिया जानवर असांखे लिफ्ट बि नथा कराइनि। उते गदह बि हुया, ज़ेबरा हुया, भोलड़ा हुया ऐं उते इहे ॿिला बि हुया। उन्हनि सभिनी सलाह कई त हिन ॿिन्ही भाइरनि खे पाण में टोड़ियूं, हिननि खे अलॻि अलॻि कयूं त ताक़त हल्की थी वेंदी, त पोइ को न को असां हल कढी वठंदासीं ऐं असां बि माना ज़माने में राज कंदासीं, असां पंहिंजी इज़त ठाहींदासीं। नंढे भाउ जा अची हिननि कन भरिया। मीटिंग घुराए नंढे भाउ शींहं खे चयूं त तूं हाणे असांजो वॾो आहीं, पुत वारो भाउ कंहिं कम जो कोन्हे, तुंहिंजे लाइ घटि वधि थो चवे ऐं तमामु बुरो बि आहे। असांखे तुंहिंजे तरफ़ां ॾाढो ॾुख थो थिए, मूंखे तुंहिंजे लाइ ॾाढो अहसासु आहे। हुन चयो मूंखे ॾाढो तुंहिंजे लाइ अहसासु आहे, उहो वॾो भाउ आहे, तव्हांजो सभु कुझु खाई थो वञे। तोखे हाणे वॾो था कयूं, तूं सभिनी खां सुलझियल बि आहीं ऐं हाणे तूं असांजी अॻुवाणी कर। तोखे त पंहिंजो पावर आहे, तूं शिकार करे थो अचें, ॾिस तोखे ताक़त आहे न, तूं पाण शिकार करे थो अची, खाएं थो, सभु कुझु करे थो ऐं हुनखे बि खाराईंदो, त हुनखे तूं छो थो खाराएं? तूं पंहिंजी महिनत हुनजे अॻियां छो थो ॾे? और नंढे भाउ खे दिलि में अची हिननि इहे विसविसा विधा, अची नफ़रतूं पैदा थियूं। नंढे भाउ चयो यार वाक़ई मां त वॾो ज़ुल्म थो कयां पाण सां, हेॾे मां बादशाह बि थी वेंदुसि ऐं अकेलो बि थी वेंदुसि, हिननि जे मथां सभिनी मथां सरबराही बि कंदुसि, वॾे भाउ खे ॾींदुसि ई कुझु न। नंढे भाउ खे झंगल जो बादशाह करे पाण सां गॾु रहणु शुरू कयो। चंद ॾींहं गुज़रिया, वॾो भाउ बि बुख बदहाली खां तड़पे पियो, किथे चुरी पुरी न पियो सघे। जिन्हनि कुतनि हुननि खे गॾु कयो त वॾे भाउ ॾे न वञ, त हाणे नंढे भाउ ते हुननि हथु रखियो। हाणे उहे ई कुता फिरी अंदरूनी अची हुन वॾे भाउ खे हीअं चक हणणु लॻा, हमिलो करणु लॻा। काॾों कुतो थो चक हणे, किथां गॾह था चक हणनि, पर तक़रीबन कुता घणा हुया। हिकिड़े ॾींहुं नंढे भाउ खे अची ख़्यालु पियो त मुंहिंजे ख़िलाफ़ु नफ़रत जूं ॻाल्हियूं कंदो हो मुंहिंजो भाउ, दुश्मन आहे, मां हिनखे खाराईंदो हुउसि, पीआरींदुसि, अॼु वञा त सही, ॾिसां त मूं वारे भाउ माना अकेलो कीअं थो ज़िंदगी गुज़ारे। हीउ जो वियो त उहो साॻा ई कुता उन वॾे भाउ जे मथां भौंकनि पिया, उनखे हमिलो पिया कनि। कोई पुछ ॾों चक थो हणे, कोई पेर ॾों चक थो हणे, कोई मुंहं ॾों चक थो हणे। उहो वीचारो त कुराड़ो हुयो, ज़ख़्मी हुयो, उनजी कंडीशन थोरी कमज़ोर हुई, त हो पाण खे बचाव जी कोशिशि त करे पियो, पर कुता घणा हुया, शींहं खे माना रांबूटा पिया ॾियनि। नंढे भाउ जो ॾिठो त हुनखे ॾाढी कावड़ आई। उहो जो वियो त सभिनी कुतनि खे कंहिंखे चंबो हईं, कंहिंखे हेठों कयईं, कंहिंखे माना चीरे फाड़े सभिनी खे उछलाए छॾी। त जंगल जा सभु जानवर अची गॾु थी विया। उन्हनि चयो यार हे कहिड़ी ॻाल्हि आहे, तोखे असां पंहिंजो वॾो कयो आहे त तूं माना वरी असां सां थो विढ़े। उन चयो तव्हांजी हैसियत ऐं मुंहिंजी हैसियत में फ़र्क़ु आहे। असां शींहं आहियूं, असांखे कुता असां ते हमिलो कंदा आहिनि, कुतनि ई असांखे वेढ़ाए, इहो असांखां बर्दाश्त न थींदो। असां शींहं आहियूं, शींहं जा पुट आहियूं। तव्हां जहिड़ा कुता खोड़, मां तव्हां कुतनि जे मथां हुक्मरानी करे पंहिंजे वॾे भाउ सां, वॾे भाउ खे अकेलो छॾे करे ऐं मां उन्हनि ते हमिलो करायो। मूंखे तव्हांजी औकात जी ख़बर पइजी वई त तव्हां कुता आहियो ऐं कुते जी औकात इहा हूंदी आहे जो माण्हुनि खे ॿिन्ही खे वेढ़ाइणु, माण्हुनि ते भौंकणु। कुते जी बि कहिड़ी हैसियत हूंदी आहे। इहो ज़मानो ईअं हलियो। हुन पंहिंजे भाउ ते वरी बि वञी हथु रखियो, साथ ॾिनई, त हुनखे बि ख़बर पइजी वई त जॾहिं मां वॾे भाउ ॿुधायुसि त भाउ तूं खणी ताक़तवर, पर मां कमज़ोर, पर आहियां त तुंहिंजो भाउ,
अगरि तूं मूंखे पराए चवण ते छॾे वएं त ॾिठी त मुंहिंजो हशर छा थियो। त असांजे ख़ानदान जी गिला पई थिए। शींहं खे अगरि कुता खाइनि त इहा वॾी गिला आहे। हिन सॼी कहाणी मां दोस्तो तव्हांखे हिकिड़ो सबक़ु इहो ॾियणु थो चाहियां त तव्हां पाण में भाइर, सॻा, वेगा, सौट, मासात जेके बि फुफाट, मारोट जेके बि आहियो, पाण में अगरि मिलियल आहियो, अगरि को बि माण्हू तव्हांखे अलॻि करण जी कोशिशि करे त सम्झी वञिजो इहे कुता तव्हांखे विढ़ाइण था चाहिनि, इहो तव्हांखे अकेलो करणु था चाहिनि ऐं बाद में इहे तव्हांजी ताक़त खे टोड़े तव्हां ते ई हमिलो कंदा। त अहिड़नि कुतनि जे चवण ते कॾहिं बि न थियो। तव्हां पंहिंजा रिश्ता अज़ीज़ रखो। तव्हां उन्हनि जे ॻाल्हियुनि ते तॾहिं न लॻंदव तव्हां जॾहिं सम्झी वेंदव त असां शींहं आहियूं, शींहं जा पुट आहियूं, त असांजी औकात वधीक आहे। जेको असांखे विढ़ाइण थो चाहे उहो कुते जी नस्ल आहे ऐं कुते जहिड़ी औकात अथसि असां शींहनि खे अलॻि करणु थो चाहे। त तव्हां पाण में कॾहिं बि अलॻि न थियो, धार कॾहिं बि न थियो। कुता भौंकंदा रहिया, फ़क़ीर पिनंदा रहिया। कुतनि जे भौंकण सां कॾहिं बि कंहिं फ़क़ीर खे फ़र्क़ु न पियो आहे। शींहं जीअंदा बि पंहिंजे शान सां, मरंदा बि पंहिंजे शान सां। मुंहिंजो पैगाम अगरि पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो ऐं उन्हनि जे लाइ शेयर कजो जेके नफ़रतूं था पैदा कनि, ॿिनि खे टोड़े अलॻि था कनि, तव्हांजे रिश्तनि खे कमज़ोर करण जी कोशिशि था कनि, त उन्हनि कुतनि खे ॿुधाइजो त असां शींहं आहियूं, शींहं जी औलाद आहियूं। तव्हां कुतनि जे चवण सां कॾहिं बि धार कोन थींदासीं। अल्लाह निगहबान।